नज़र अवां सां भी अहम ख़बर शेयर कंदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त असेंबलियूं तोड़ण जो वॾे वज़ीर खे इख्तियार आहे, पर कारण जोॻो हुजणु घुरिजे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो इहो चवणु आहे त हिकु शख़्स इक़्तिदार जे वञण जी सज़ा पंजाब ऐं KPK जे अवाम खे ॾेई रहियो आहे। उमेद त KPK ऐं पंजाब जा वॾा वज़ीर असेंबलियूं तोड़ण बाबति बहितर फ़ैसिलो कंदा। अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह चवे थो असेंबलियूं तोड़ण जो वॾे वज़ीर खे अख़्तियार आहे, पर कारण जोॻो हुजणु घुरिजे। हिकु शख़्स इक़्तिदार जे वञण जी सज़ा पंजाब ऐं KPK जे अवाम खे ॾेई रहियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त उमेद त KPK ऐं पंजाब जा वॾा वज़ीर असेंबलियूं तोड़ण बाबति बहितर फ़ैसिलो कंदा। एक भेरो ॿीहर अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। असेंबलियूं तोड़ण जो वॾे वज़ीर खे इख्तियार आहे, पर कारण जोॻो हुजणु घुरिजे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त हिकु शख़्स इक़्तिदार जे वञण जी सज़ा पंजाब ऐं KPK जी अवाम खे ॾेई रहियो आहे। उमेद आहे त KPK ऐं पंजाब जा वॾा वज़ीर असेंबलियूं तोड़ण बाबति बहितर फ़ैसिलो कंदा।